अस्सलाम वालेकुम नाज़रीन, राजा टाइम न्यूज़ में भली कार माया अमान जी होस्ट और नमला। घोट की रिपोर्ट पंजाराम होत पानी। घोटकी ज़िले में हलंदड़ कबीलाई झड़न खे जल्द ख़त्म कराए कच्चे तोड़े पक्के जे इलाक़नि में अमन करायो वींदो। अहिड़ो इज़हार सूबाई वज़ीर सिंध चीफ सरदार मोहम्मद बख्श खान मेहरताल का अस्पताल घोटकी जे ट्रामा सेंटर जी इफ्तिताही तकरीब दौरान कियो। सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श मेहर चयो त पुलिस जो अमन बहाल करण लाइ वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि। धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन वॾे पैमाने ते जारी आहे। तमाम जल्द धाड़ेलनि जो ख़ात्मो आंदो वेंदो। इन चयो त सिंध सरकार पारां तमाम जल्द बेनज़ीर इनकम सपोर्ट वांगुरु हारियुनि खे बि कार्ड ॾिनो वेंदो त जीअं आबादगार ऐं हारी फ़ाइदो वठे। ॿिए पासे सरदार मोहम्मद बख्श एंटी करप्शन सर्कल ऑफिस घोटकी जो अचानक दौरो कियो। दौरे दौरान सर्कल ऑफिसर मकसूद अहमद सूमरो खां ब्रीफिंग पिण वरिती ऐं उन मौक़े ते सूबाई वज़ीर सर्कल ऑफिसर मकसूद सूमरो खे हिदायत ॾिनी त करप्शन कंदड़ अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई तेज़ कई वञे त जीअं हिन नासूर मां जान छुटी पवे।